बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद है खैरियत सां हूंदो। सिंध जा मोती प्रोग्राम नंबर 48 मटियारी चैप्टर ऐं तव्हांजो पंहिंजो इमरान अली मेमण। पीरी मुरीदी यकीनन तव्हां ॾिठी हूंदी ऐं सुठो अमल बि आहे, पर कुझु मुरीद जेके पंहिंजे मुर्शिद खे सफ़ा पूॼणु शुरू कंदा आहिनि त इहे हवाला तमामु ग़लति आहिनि। अॼु जंहिं शख़्सियत जी चूंड मूं पंहिंजे प्रोग्राम लाइ कई आहे, साईं जिन मज़हबी घर सां ताल्लुक़ रखनि था ऐं हिकु मटियारी जी तमामु बहितरीन शख़्सियत साईं गुलाम मुजद्दिद सरहंदी साहब। अस्सलाम वालेकुम सर। सर ठीकु आहियो? ख़ैरियत आहे? मज़े में? सर हिकिड़ो नंढो, अलाह जो शुक्र सर, हिकिड़ो नंढो प्रोग्राम असां सर शुरू कयो आहे सिंध जा मोती जे नाले सां, उन्हनि दोस्तनि लाइ जेके पंहिंजे शहर खे, पंहिंजे इलाइक़े खे कुझु न कुझु सर्विस ॾेई रहिया आहिनि, उन्हनि खे उजागर करण लाइ अॼु मूं तव्हांजी चूंड कई आहे। मुंहिंजे लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं सम्झां थो त मुंहिंजे व्यूअर्स खे तव्हां मां कुझु सिखण लाइ ज़रूरु मिलंदो। ऐं व्यूअर्स खे हिकु ऐलान मां करे छॾियां त तव्हां कमेंट सेक्शन में साईं सां को सवाल बि करे सघो था। अचूं था पंहिंजी ॻाल्हि ॿोल ते। सभिनी खां पहिरीं त सर तव्हां मूंखे ॿुधाइजो त तव्हांजी जेका शुरूआती तालीम आहे उहा किथे जी आहे, असल अव्हां किथे जा आहियो ऐं फैमिली में केरु केरु आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह। बुनियादी तरह सां जेको सरहंदी फैमिली आहे उहा नसुलनि सैयदना अमीरुल मोमिनीन उमर फारूक जी औलाद आहे। माशाअल्लाह। निस्बत सां आऊं हज़रत उमर फारूक जी 42 पुश्त आहियां। माशाअल्लाह। ऐं वरी हेठि बरे सग़ीर जी मशहूर इल्मी ऐं रूहानी शख़्सियत जंहिं बक़ौमी नज़रियो हिंदुस्तान पाकिस्तान जंहिं बुनियाद ते ठहियो, उहा शख़्सियत हज़रत मुजद्दिद अल्फिसानी शेख अहमद फारूकी सरहंदी जा नस्ल मां 13 पुश्त आहियां। माशाअल्लाह। असांजा वॾा तक़रीबन रहाइशी सिलसिलो तक़रीबन हाणे असांजे वॾनि जो हिते मुस्तक़िल रहाइश के त 150 साल खां मथे थी विया आहिनि। माशाअल्लाह। पर जेका पहिरीं मज़ार आहे हज़रत बीबी साहिबा मटियारियुनि में, जेका असांजे कूबे वारे साईं ख्वाजा अब्दुर्रहीम आगा साहिब रहमतुल्लाह अलैह जिन जी पुफी आहे। 16-17 साल जी कुंवारी बीबी आहे। उहा 1213 हिजरी में हिन ई महीने जी 17 तारीख़ ते दौरान हज खां वापसी जे सफ़र में उनजो इंतकाल थियो। ऐं पोइ जंहिं उठ ते बीबी सगोरी जो जनाज़ो हो, उहा उठ अची हिते वेठी जिते हींअर माना असांजो पाड़ो आहे। तमामु ज़बरदस्त। हीअ मटियारी जो ओभर वारो मशरक़ी हिसो, इन जो सैयद मोहम्मद मुराद शाह जामोट उन ज़माने में हिन पाड़े जो अॻुवाण हो। पोइ उन खां ज़मीन पैसनि जे एवज़ घुरी वई। ठीकु। पर पोइ हुन बख़्शिश कई ज़मीन ऐं पोइ बीबी साहिब खे हिते तदफ़ीन कई वई। माशाअल्लाह। इहो काफ़िलो सॼो बीबी साहिब वॾी बीबी जाने जहान बीबी अमतुल मासूमा, जेका इन्हनि जी वालदा सगोरी हुई, कुबे वारे साईं जी ॾाॾी हुई, उहा उच जे सादात बुखारी सैयद अमीर खुसरो उची बुखारी जी न्याणी हुई। ऐं उहा जेका हज़रत शाह ग़ुलाम नबी जी ज़ौजा हुई। ऐं सिलसिले आलिया मटियारी जे नक्शबंदी सिलसिले में बीबी साहिब जो नालो बतौर मुर्शिद शामिल आहे, इन पाए जी सगोरी हुई। तमामु 1212 हिजरी खां जहिड़ो कर बाक़ाइदा मटियारी सां असांजे सरहंदी ख़ानदान जो माशाअल्लाह हीअ पहिरीं मरकज़ आहे ख़ानकाह आलिया मुजद्दिदिया मुजद्दिद पाक जे औलाद मां। ऐं ख़ानकाह क़ाइमु थी ऐं हिकिड़ो सिलसिलो हलियो, सरहंदी जमायत सां इहो सिलसिलो आहे। तमामु। मुंहिंजी जेका तइलीम आहे उहा मूं ग्रेजुएशन कई। माशाअल्लाह। पर मदरसनि जी तइलीम बि मूं कुदूरी ताईं पढ़ी आहे। ठीकु। ऐं फ़ारसी वग़ैरह त जीअं कुझु न कुझु असांजी मदर टंग आहे। उन खां पोइ पछतो बि असां वटि ॻाल्हाए वञे थी। सिंधी जो आउं पाण हिकिड़ो शाइर बि आहियां ऐं उर्दू वग़ैरह में बि शाइरी करियूं था, त मक़ामी ॿोलियूं 2-4 अचनि थियूं। माशाअल्लाह। उन्हनि ते लिखी बि वञूं था, उन में ॻाल्हाए बि वञूं था। इहा मुंहिंजी। हिन वक़्तु छा करे रहिया आहियो? कंहिं इतिहाद में आहियो या कंहिं वॾी तंज़ीम जे उहिदे ते फ़ाइज़ आहियो? उन जे बारे में सर कुझु ॿुधाईंदो? जी वॾी महिरबानी थी। असल में 2006 में मूं ज़रूरी सम्झो त हिते जेको असांजी दरगाहुनि ते जेका ख़ुराफ़ात आहे, गंदगी आहे,
ऐं मोस्टली उहा गंदगी औकाफ़ जे थ्रू आहे। ओके। जेके बि दरगाहूं औकाफ़ जे कब्ज़े में आहिनि, औकाफ़ वारनि छा कयो आहे जो उते वधीक पैसा कमाइण लाइ दरगाहुनि खे कमर्शलाइज़ करे छॾियो। असुल गादी नशीन जेके दरगाहुनि वारा आहिनि उहे बेदख़ल आहिनि। इवन मेलनि में प्रोग्रामनि जेके थियनि था उन में ख़ुदि गादी नशीन में महिमान करे घुरायो वञनि था। उन्हनि खे बि एवॉर्ड ॾिनो वञे थो, जीअं शाह लतीफ़ आहे, सचल आहे। पोइ को थोरो घणो हिमत वारो गादी वारो आहे त कुझु न कुझु उन जी आनू बाना इन्वॉल्वमेंट ॾिसे थी। ठीकु। सो लिहाज़ा असां इन जे पेश नज़र 2006 में सिंध जे कुझु पीर साहिबनि सां गॾिजी असां इहा कोशिशि कई 2006 खां वठी। पोइ आस्ते आस्ते हाणे पाकिस्तान मशाइख़ इत्तिहाद कौंसिल हिकिड़ी रजिस्टर्ड मशाइख़ पीरनि जी तनज़ीम आहे, जंहिं प्लेटफॉर्म ते आऊं हींअर ई चोथों भेरो हुनजो मरकज़ी सदर चूंडियो आहे। उच शरीफ़ में हुनजो इजलास हो। ये तोड़े के तनज़ीमूं पाकिस्तान में पीर साहिबनि जूं हिन वक़्तु 40 जे क़रीब आहिनि। ठीकु सर। पर का बि मशाइख़ जी तनज़ीम ख़ालिस पीरनि जी तनज़ीम रजिस्टर्ड न आहे, उहा असांजी आहे। ऐं ॿियो जेको आहे असां वटि बाक़ाइदे जमहूरी हर 2 साल खां पोइ, जेको हाणे असां 4 साल ते मुतफ़िक़ फ़ैसिले सां करे छॾियो आहे, पर हर 2 साल खां पोइ इलेक्शन थींदी। ठीकु। ऐं उहा पूरे पाकिस्तान जे सूबनि में। ऐं असांखे हींअर 300 खां 400 जे दरमियान जंहिंमें नंढियूं वॾियूं मशहूरु दरबारुनि जी हिमायत हासिलु आहे। ऐं चइनी सूबनि में असांजी नुमाइंदगी आहे। ऐं उलमा बोर्ड अलॻि उन में ठहियलु आहे। त इहा असांजी आहे त बाबा तसवुफ़ खे आम कयो वञे। असांजो उन में नारो ई आहे त दहशतगर्दी जो जवाबु सूफ़िया किराम जो निसाब। उन में असां सम्झूं था त बरे सग़ीर में, ख़ासि तौर ते बरे सग़ीर पाको हिंद में जेको बि इस्लाम आयो उहो मोहम्मद बिन क़ासिम खां अॻे अची चुको। सही। ऐं अवां अब्दुल्ला शाह गाज़ी ॾिसो, क़दीम असांजा आहिनि, साईं हज़रत दाता अली हजवेरी ॾिसो, शेख सलामत आहे उहो ॾिसो, या कोटड़ी कबीर वारा सिद्दीकी बुज़ुर्ग आहिनि, इहे सभु अवाइली हिजरी जा हिते बुज़ुर्ग आयल आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं सिंध जो जत कबीलो वञी उते साईं जा मुरीद ऐं तालिब थिया ऐं सहाबी मक़ाम माणियूं, उन वक़्तु साईं सिंध जे लिबास खे पसंदि फ़रमायो, सिंध जी अजरक खे पसंदि फ़रमायो। ऐं अरबी खां सवाइ किताबनि में हवालो मिले थो त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कंहिं ॿोलीअ में ॻाल्हायो त उहा सिंधी ॿोली आहे। पाण उनखे जत खे चयो अथनि अदा भाव ओरे आओ। त इहा हिकिड़ी सआदत सिंध लाइ। इन करे बुज़ुर्गनि सिंध खे अचणु, सिंध में रहणु, सिंध में तबलीग जो सिलसिलो, सिंध जा माण्हू अमुन, भले मज़हब कहिड़ो बि हुनजो, पर अमुन, सुलह, शांती, मोहबत, महिमान नवाज़ी जा तमामु शुरू खां वठी क़ाइल आहिनि। त जेके बि ख़ानवादा बुज़ुर्ग सिद्दीकी, फारूकी, कुरैशी, सादात किराम वग़ैरह जेके बि बुज़ुर्ग हिते आया, अलाह वारा ॿाहिरां बुज़ुर्ग आया, उन्हनि खे उन्हनि जीअ में जायूं ॾिनियूं। ऐं एतिरो त इस्लाम जी तइलीम खां मुतासिर थिया जो उन्हनि सदियुनि ते मुश्तमिल पंहिंजा दीन मज़हब छॾे दीन इस्लाम खे इख़्तियार कयो। तमामु ज़बरदस्त। अदब सां माशाल्लाह तव्हांजी चाहत सर तव्हांजे ॻाल्हाइण मां ई लॻे थी। माशाल्लाह। किताब वग़ैरह कुझु लिखिया आहिनि या कुझु प्रोसेस में आहिनि, उन्हनि जे बारे में कुझु ॿुधाईंदो? मुंहिंजो हिकिड़ो किताब नसर में थर जो सफ़रनामो मुख़्तसर 100-125 सुफ़रनि ते मुश्तमिल आहे। मूं जीअं थर खे ॾिठो सफ़रनामो असांजे क़िबला मुर्शिद वालिद सगोरनि सां, उहो मूं सफ़रनामो जेको अदबी हल्के में काफ़ी पसंदि कयो वियो। ऐं ॾाढो उन जो हवाले सां मूंखे साईं प्रोफेसर कलंदर शाह लकियारी या जाम साकी मरो इन्हनि चयो त 1 सदीअ खां पोइ इहे शयूं जेके तव्हां हिन में ॼाणा इहे हूंदियूं ई कोन, माण्हुनि लाइ हिकिड़ी वॾो मालूमाती किताब आहे। मुंहिंजे शाइरी जो किताब 2-3 दफ़ा असां कंपोज़ करायो आहे, पर इतफ़ाक़ सां मुंहिंजी सुस्ती ॿियूं कुझु मसरूफ़ियतुनि जे करे असांजो कमरनि हींअर मुंहिंजो किताब मुकमिल कंपोज़िंग शाइरी जो थी वियो आहे, जेको 200 सुफ़रनि ते मुश्तमिल आहे। ऐं उहो इंशाअल्लाह ताला मार्च माना रमज़ान शरीफ़ खां पोइ इंशाअल्लाह उन जी इशाअत कंदासीं। मुरीदीन सर दुनिया जे कहिड़े कुंड कुर्छनि ताईं तव्हांजा मौजूदु आहिनि? ॿुधाईंदो? जी हा साईं, असां जो जेको सिलसिला आलिया नक्शबंदी आहे न साईं, उहो हज़रत मुजद्दिद अल फिसानी रहमतुल्लाह अलैह जे
सॼे थॉट खे फॉलो करे थो। ओके। सिलसिला नक्शबंदीअ जो इमाम सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु अन्हु आहिनि ऐं हेठि इमाम जैफर सादिक बि असांजा मुर्शिद आहिनि, पर तरीक़े आलिया नक्शबंदीअ जा जेके इमाम आहिनि उहे हज़रत ख़्वाजा बहाउद्दीन नक्शबंद बुखारी सैयद रहमतुल्लाह अलैह जिन इन सिलसिले जा बानी ऐं इमाम आहिनि। माशाअल्लाह। इमाम तरीक़त जंहिंखे पाण चऊं, बुखारा में सदर मज़ार अक़दस आहे। जी। मुजद्दिद पाक सिलसिले आलिया नक्शबंद खे फॉलो कयो ऐं जेको बि सिलसिलो हलायूं इन सिलसिले में हलायूं। माशाअल्लाह। ऐं उन्हनि जी महिनत जो नतीजो आहे अॼु पूरी दुनिया में नक्शबंदी सिलसिले जा किरोड़नि में फॉलोअर्स आहिनि। माशाअल्लाह। 1177 हिजरी में असांजो ख़ानदान सिखनि जे आज़ार खां लॾियो। अच्छा। असांजा वॾा कुदवतुल औलिया शाह ग़ुलाम मोहम्मद अची सभु उन जी क़यादत में सरहदी ख़ानदान अची रहियो पिशावर में। पिशावर मां पोइ हिकिड़ी पीढ़ी ख़्वाजा शाह ग़ुलाम हसन खां पोइ वरी जेके अफ़गानिस्तान जा मुरीदीन हुआ उहे साइन खे वठी विया हलिया अफ़गानिस्तान। अच्छा। पोइ उते 2 पीढ़ियूं असांजे जद साईं हज़रत शाह अब्दुल रहीम आगा साहिब रहमतुल्लाह जा वालिद ऐं परॾाॾा ॿई अफ़गानिस्तान में मदफ़ून आहिनि। असांजी सॼी बिरादरी साईं जी या भाउर औलाद मुजद्दिदी ख़ानदान जेको सॾिबो आहे उहो दरअसल सरहंदी ख़ानदान आहे। हाणे सिलसिले आलिया नक्शबंदीअ जो फैज़ त जाबजा हो। ओके। लेकिन हिते सिंध में मुर्शिद आगा साहिब रहमतुल्लाह अलैह तालपुरनि जे दौर में आया ऐं सरहंदी जमायत जंहिंजो नालो अॼु आहे उन जे नक्शबंदी सिलसिले तहत उन जे पीरी मुरीद जो सिलसिलो शुरू थियो। जीअं त संदन पुफी साहिब जो मज़ार हिते हो ऑलरेडी अमीर अब्दुर्रहमान जे दौर में साईं मुल्क बदर थी उते आया, 10 साल हैदराबाद में रहिया। उन्हनि 10 सालनि में मटियारी शरीफ़ में जेका मस्जिद हुई उन खे तरवीज ॾेई मज़बूत करे मरम्मत करे ऐं हिकिड़ो तजर्ब ठाही जंहिं ते ज़िक्र फ़िक्र जी महफ़िलूं थींदियूं हुयूं। मस्जिद शरीफ़ आहे, गुंबज़ आहे बीबी सगोरी जो। उन खां पोइ जेको आहे सो सिलसिलो शुरू थियो जेको असांजो बिलख़ुसूस मशरक़ी हिसे में ख़ासि तौर ते उमरकोट ज़िलो, थरपारकर ज़िलो, हिंदुस्तान में राजस्थान, कच्छ भुज ऐं गुजरात ताईं सिलसिला सरहंदी जमायत जा वॾी तइदाद में जमायत मौजूदु आहे। ऐं पोइ उन्हनि मां हिते असांजे ख़ुदि मटियारी में हिकिड़ो वॾो हल्को जमायत जो रहियो आहे। उन खां सवाइ ईअं गाए बगाए किथे किथे मनाए। पर हीउ जेको असांजो इलाइक़ो आहे उन में ईअं न त को हिकिड़ो 2 मुरीद पर ॻोठनि जा ॻोठ मुर्शिद आगा साहिब जा फैज़याब अल्हम्दुलिल्लाह सिलसिले जा मुरीद आहिनि। माशाअल्लाह। सियासत जे हवाले ते अचूं था, छा था सम्झो हिन भेरे मटियारी में हिकिड़ो त पोज़ीशन कंहिंजी मज़बूत आहे, ॿियो तव्हांजो जेको झुकाव आहे उहो कहिड़ी पार्टी जे तरफ़ां आहे, ॿियो कुझु हल्कनि का इहे ॻाल्हियूं ॿुधण में अचनि पियूं त पीपल्स पार्टी जी मथीं क़यादत तव्हां सां राब्ते में आहे, इन में केतिरी सदाकत आहे ऐं इन जे मामले में सर तव्हां कुझु ॿुधाइजो। बुनियादी तरह सां असीं आहियूं तहरीकी घराणे जा फ़र्द। ओके। तहरीक पाकिस्तान में मुंहिंजा ॾाॾा साईं पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी सिंध जा नायब सदर रहिया। 1936 में मुस्लिम लीग क़ाइद आज़म जी ज़ाती दिलचस्पी सां जॉइन कयूं। ओके। पोइ मेंबर रहिया, पोइ इजलासनि में वेंदे आख़िरकार पहिरियां सिंध जे बोर्ड जा मेंबर थिया। अॻिते हली पीर साहिब सिंध जो नायब सदर थियो, क़ाइम मक़ाम सदर रहिया। त पर उन खां अॻे तहरीक ख़िलाफ़त में जंहिंमें असांजे ख़ानदान खे वॾो नुक़सानु पहुतो माशी, उहो इहो थियो जो असांजी ब्रिटिश गवर्नमेंट सां इख़्तिलाफ़ थी आहे। इहो उहो ज़मानो हुओ जो हिकु पासे पीर साईं सूरे बादशाह वारो बि मामिलो हलियो पिए, ॿिए पासे हीअ तहरीक ख़िलाफ़त बि अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु शुरू थी वई। त सिंध में हर उहा तहरीक जेका अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु उथी थिए उन जी क़यादत तारीख़ी हवालनि सां पीर आका ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी रहमतुल्लाह अलैह कई। जंहिंजे पादाश में पीर साहिब खे 2 साल पूना में ख़ालिक ॾिना हाल में सज़ा आई। पूना में साईं जेल काटी, 2 साल साईं जेल में रहिया। क़ुरान बि साईं हिफ़्ज़ जेल जे अंदरि कयो। ऐं उन खां पोइ तहरीक पाकिस्तान जो हिसो थिया ऐं तहरीक पाकिस्तान में पीर आका साहिब रहमतुल्लाह अलैह जिन बाक़ाइदे पंहिंजो किरदारु। असांजी उन तहरीक ख़िलाफ़त जे ज़माने में 3600 एकड़ ज़मीन उहा ब्रिटिश गवर्नमेंट ज़ब्त कई। हीअ जेका लुंडो स्टेशन आहे नवाब शाह वारी, ठीकु आहे, इन जी सां लॻ ऐं इहा ख़ुदि स्टेशन वारी ज़मीन असुल असांजे वॾनि जी ॾाढा साईं रहमतुल्लाह अलैह।
ऐं उन खां पोइ बांधीअ में ठटे में 2-3 जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ इहे ज़मीनुनि जा टुकड़ा हुआ जेके ख़ालिस दरगाह जे लंगर लाइ हुआ। उहे ब्रिटिश गवर्नमेंट ज़ब्त कया। लाइब्रेरी जंहिंमें 10,000 कलमी नुस्ख़ा हुआ, उहे 50,000 जो कुतुबखानो हो, उन खे साड़ियो वियो, लुटियो वियो। पोइ पंहिंजनि पराइनि सभिनी हथ साफ़ कया। असांजा वालिद साहिब जीअं त पंहिंजे वालिद जा इकलौता फर्ज़ंद हुआ ऐं नंढी उमिरि जा हुआ, सो लिहाज़ा मामिलो तमामु डिस्टर्ब थियो। सूरे बादशाह जे घराणे खां पोइ बरे से हिते हिन सिंध में जेकॾहिं कंहिं घराणे जो माना नुक़सानु थियो आहे न साईं माशी, त उहो नुक़सानु असांजे माना घराणे जो थियो आहे। हाणे अचूं था त असांजी मौजूदा सियासी सूरत आहे। जी जी, मौजूदा सियासी सूरत जी आहे त असां जीअं त मूं अर्ज़ु कयो त असीं बुनियादी तौर ते असां ज़रूरु थोरो हिकिड़ो कंहिं कुंड में बग़ावत जो ज़हन रखंदा आहियूं। ओके, त करप्शन, बदउनवानी, ॾाढ, ॾमर, ज़्यादती, इहा शइ जॾहिं असांजे ज़हननि खे टकराए थी त असांजो अंदरि जो जेको माण्हू आहे सो भड़कियो पए ऐं इक़्तिदारी क़ुवतुनि खे इहे शयूं पसंदि नथियूं अचनि। बिल्कुलु सही ॻाल्हि। हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे। नंबर ॿी ॻाल्हि त इन्हनि सभिनी हक़ीक़तुनि खां हटी इहा हक़ीक़त आहे त सिंध में यको मुसलसल ऐं भुटे ख़ानदान जे ॾिनल अवाम लाइ क़ुर्बानीनि जे करे पीपल्स पार्टी जो असरु जेको आहे सो सिंध मां बेअसर न पियो थिए। हेतिरे सारी सूरत हाल, हेॾे वॾे मामलात, करप्शन जा इल्ज़ाम, उन खां पोइ इहे शयूं सिर्फ़ु इल्ज़ाम न, केतिरनि जॻहियुनि ते त इहे शयूं क्लियर पयूं आहिनि, पर तंहिं हूंदे बि आम आवाम जो ऐं इन में बि को शक कोन्हे त वरी बि अबरा सबरा मंडा टुंडा, पर वरी बि इहे माण्हू आवाम सां राब्ते में आहिनि। मुख़ालिफ़ जेके असांजा दोस्त इतिहाद ठाहिनि था, जिन जो असीं बि कई भेरा हिसो थिया आहियूं, ठीकु आहे, पर उहे असां नोट कयो आहे त इन इलेक्शन खां कुझु वक़्तु अॻे निकिरंदा आहिनि, वरी इलेक्शन मां नतीजा कढण खां पोइ, मिलण खां पोइ वापसि हलिया था वञनि। बाबा साईं माफ़ु कजो, इन ते हिते ताईं ॻाल्हि हिकिड़ी कटियां थो माज़रत सां। ज़रे पीपल्स पार्टी सर उहो माण्हुनि खे रिलीफ न ॾेई सघी आहे जेको सर ॾियणु खपे न। इहो ई वॾो अफ़सोस आहे। जी जी, असांजे सोसाइटी में मसइलो इहो थियो आहे त असीं जेके सिंधी क़ौम आहे न, ॾिसो पंजाब आहे जी, पंजाब पंहिंजो लीडर चूंडे वरितो, उन खां बहितर थो मिले, वरी उहो पंहिंजो फ़ैसिलो बदिलाइनि था। अॼु नवाज़ शरीफ़ जी उहा पोज़ीशन न आहे पंजाब जी, छो त असां पीरनि जे इतिहाद जे बुनियाद तां जॾहिं उते वञूं था, अचूं था, ॾिसूं पिया, पर हाणे असां वटि सिस्टम खटाइण ऐं हाराइण जो हिकिड़ो अलॻि ई आहे, उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे। पर उहे पंजाब जो माण्हू सुजाॻ आहे। अवां बिलीव कंदो पंजाब में जॾहिं MNA MP इलेक्शन ते वञनि था न, उन्हनि खे हिकिड़ी खट पाणी जो गिलास, को विड़ले किथे चांहि बिस्किट कराईंदो न त पुछंदो ज़ाती कम सां आयो आहे, बल्कि जेको सुस्त थियो हूंदो उन ते बाक़ाइदे बाज़पुरसी थी। असां वटि कम बि कोन थियनि, उन्हनि खे अजर कुओं पाइनि, 1000 रुपया ग़रीब माण्हू उन्हनि जे पोयां ख़र्च कनि। ऐं जेको मूंखे शुरू खां वठी हिन सिस्टम ते एतिराज़ रहो इहो आहे त हल्का, हाणे मिसाल सईदाबाद खां मटियारी हेॾां ओभर ॾखण ओलह उत्तर सभिनी पासे ॾिसो, एॾे वॾे हल्के जो हिकिड़ो MNA। हाणे हिते रुगो को असां जहिड़ो मिडिल क्लास जो माण्हू जमील ज़मान मखदूम सां मुक़ाबिलो करे त रुगो उनखे 6-7 हज़ार त पोलिंग एजेंट खपनि, कैंडिडेट खे माण्हू सपोर्ट, एतिरा वोट ई असां जहिड़ो मुश्किल खणंदो। उन खां पोइ जेका कैंपेन थिए थी उन जी बि सूरत हाल अव्हां जे अॻियां आहे, इख़राजात केॾा आहिनि। सो लिहाज़ा हिकु ख़ासि सिस्टम जे तहत हिकिड़ी कॉलोनी ठाहे माण्हुनि खे तोहफ़ो करे ॾिनो वियो आहे, ऐं उन तोहफ़नि जे तहत ई माण्हू, ऐं असां गुज़िरियल 2 सालनि खां जमायत इस्लामी जॉइन कईसूं। जी जी जी, पर सची त ॻाल्हि इहा आहे त मायूस थियासीं त जमायत इस्लामी जो को सियासी किरदारु कोन्हे, बिल्कुलु कोन्हे। माना उन में असीं त वियासीं, असां को मौलाना मौदूदी साहिब जो मज़हबी छा चवंदा आहिनि फ़िक्र त कोन अपनायो नज़रियो। असां हुते वियासीं त भई हिकिड़ा ख़ालिस बा किरदार माण्हू आहिनि ऐं हिननि खे सियासत हिननि जे प्लेटफॉर्म तक करणी आहे। पर उते वञण खां पोइ अंदाज़ो थियो त जेसीं ताईं अव्हां वटि पंहिंजो वॾो सरमायो न आहे तेसीं ताईं तव्हां हिननि जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन नथा विड़ी सघो। माना हिन में सम्झो था त सियासत लाइ सरमायो ज़रूरी आहे, ज़रूरी कयो वियो आहे, ज़रूरी कयो हिन जे लाइ हिकिड़ो हल्का वॾा रखणु, ऐं ॿियो जेको आहे सो जॾहिं वॾो हल्को हूंदो त ॿियो त पार्टीज़ टिकेट ई उन्हनि खे थी ॾे, उहो मिड़ी वरी बि पीपल्स पार्टी खे हिकु अधु ग़रीब माण्हूअ खे सेनेटर बि कयो आहे ऐं हिकिड़े कारकुन खे कयो आहे, कुझु न कुझु उहो करे था छॾीनि। पर
ॿियनि पासे ईअं कोन्हे। ॿियो हिकिड़ी शइ जेका पीपल्स पार्टी में आहे त उहा सियासत खे मज़हबी रंग नथी ॾे। ॿियनि पासे माना असां केॾी कोशिशि कई जमायत इस्लामी बाबा जेके नॉन मुस्लिम आहिनि उन्हनि खे बि मुतहरक कयो वञे, पर उहो असां ॾिठो हुननि जो ख़ुदि असांखे का बि शइ ॾिसण में सही अहिड़े तरीक़े सां इहा शइ ज़रूरु ॾिसण में आई आहे। बाक़ी तमाही तरह सां त साईं जेका शइ जंहिंजे हथ में आहे माण्हू उन में ई उमेद था रखनि। असां वटि मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पीर साहिबु पागारो बेदार थिए हा वक़्त ते ऐं उन वक़्तु अवामी राब्ता मुहिम तेज़ कजे हा। मिसाल जीअं हाजी जलाल शाह पंहिंजे ज़ाती हैसियत सां हिकिड़ो सुठो किरदारु आहे बिल्कुलु, ऐं मटियारी जे हर माण्हू सां ॾुख सुख में बीठो हूंदो आहे। अॼु मखदूमनि खे बाक़ाइदे टफ टाइम आहे ऐं माना मुंहिंजे ख़्याल में त इहो हिकिड़ो को नंढड़ी ॻाल्हि कोन्हे। मूं अॼु बि मुमताज़ शाह जो इंटरव्यू ॿुधो त हाणे हिकिड़ो सियासी माण्हू हिते अॻियां ई कोन आहिनि, उहो पियो चवे साईं मुमताज़ शाह उॾेरे वारो, मुंहिंजो हुन तालुक़ु कोन्हे, पर हालांकि हिननि जा वॾा असुल असांजे दरगाह जा मुरीद आहिनि। माशाअल्लाह। हा, पर हाणे तालुक़ु कोन रहियो, हींअर उन्हनि जी ज़मानो ॿियो थी वियो आहे। त उन बि चयो त मां जिते ज़रूरत हूंदी उते साईं जमील ज़मा खे वठी ईंदासीं। माना हीअ त शइ मूंखे सम्झ में कोन ॻाल्हि आई। असीं सियासी अख सां जॾहिं ॾिसूं था त असांखे हिकिड़ो अहिड़ो माण्हू खपे जो असांजे ॾुख में सुख में राति जे पहर में कंहिं न डायरेक्ट हुजे। उहे कोता माण्हू जी पहुच हुजे हुन ताईं, हिननि ताईं त पहुच ॾाढी ॾुखी आहे सर। हिननि साईं अञा हाजी जलाल शाह में इहा ख़ूबी आहे, पर हिकिड़ी कमज़ोरी बि आहे। ठीकु सर, ॾिसो न असां दोस्त आहियूं साईं जा, उहा इहा कमज़ोरी आहे त आम माण्हू रेवेन्यू ऐं पुलिस में हुन जा मसइला आहिनि। इन्हनि ॿिन्ही खे ज़रूरत ऐं हिमत खां सवाइ अमल नथा कनि। जेकॾहिं माण्हू साॻिया पैसा ॾेई पंहिंजा मसइला हल कनि, जेकॾहिं रेवेन्यू में माण्हू भिका ताबा हथ कनि, ॾिसो उन जो त इहा शइ साईं खे जेकॾहिं ख़ुदा करे खटे थो वञे त साईं खे इहो ख़्यालु रखिणो पवंदो, पंहिंजनि माण्हुनि खे सुठा जेके माण्हू हुजनि उन्हनि खे साईं खे जॻह ॾियणी पवंदी हूंदी, उन्हनि जे हवाले कमु कंदो। ऐं मखदूमनि खे बि सोचणो पवंदो। जेकॾहिं ॾिसो केॾो वॾो ज़िलो हो, अॼु 3 सीटुनि ते बि अची हुननि जे हिन नंढड़े ज़िले तहलके जेतिरे ज़िले ते हिननि खे चैलेंजिस अची विया सम्झो। ऐं माण्हू उन्हनि जा उन्हनि खे चवनि पिया फिक्र न करे साईं, पर ईअं न आहे सर। सूरत हाल माण्हू जेको 2 साल अॻे जेको पाणी जेका तबाही कई आहे बरसातुनि, असांजे शहर जे माण्हुनि ते त साईं मखदूम साईं हाजी जलाल शाह जो थोरो आहे। ख़ुदा करण जी ॻाल्हि कबी। हालांकि अञा मूंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो वोट केॾां थो वञे, पर हक़ीक़त पसंदि माण्हू थींदो। हीअ ऐं गैर सियासी ॻाल्हि त साईं माना रातियुनि जो जागी लखें रुपया पंहिंजे खीसे मां ख़र्च करे पंहिंजा माण्हू कढी हिन छंडण मोरीअ खां जेको पाणीअ खां छंडण जी खां, ऐं आउं चवां थो असां सभु पंहिंजो हवेलियुनि जा ॿार कढी छॾिया हुआ, सॼो शहर ख़ाली थी चुको, इलाइक़ो ख़ाली थी चुको। तालको चेयरमैन सर मिसाल आहे, कम उन्हनि जा माशाअल्लाह थी करे नौजवान पहिरियों दफ़ो असांजे दरगाह जे उर्स ते इन नंढड़े मक़सदु हिकिड़ो अवामी माण्हू हुजणु घुरिजे, हिकिड़े सियासतदान खे ईअं हुजणु घुरिजे। माण्हू छो था चूंडीनि, इन नथा चूंडीनि तव्हांखे पचाणी में असांजे ठिकरे भीतर मथे में हुजनि छा सही। इहा ॻाल्हि माना हिकिड़ी साफ़ आहे। बाक़ी रही ॻाल्हि आला क़यादत राब्ते सां, त हाणे छा आहे जो असीं बेड़ाई तरह सां सियासी माण्हू बि आहियूं त सोचूं था आम माण्हूअ जो रुझान ऐं आम माण्हू जी भलाई उन में एवरेज ॾिसूं था त एवरेज किथां वधीक भलाई थींदी। त नज़रियो इन जॻह ते फौत थियो वञे जॾहिं माण्हू जी ज़रूरत थी। हाणे नज़रिये ज़रूरत जे तहत असां जेको आहे सो इन्हनि सभिनी शयुनि ते गौर बि करियूं पिया, ऐं थी सघे थो त जल्दी असां कंहिं न कंहिं पासे ऐलान करे माना झुकाव सम्झां थो त पीपल्स पार्टी ॾे आहे। ऐं जेको जलसो थिए पियो तव्हांजे मुंहिंजे ख़्याल में दीपलो वग़ैरह इन पासे को हींअर थिए पियो शायदि, उन जी तव्हांखे सर दावत आहे? मूंखे उन जी दावत बि आहे, ऐं असांजी जमायत जा जेके ख़ुलफ़ा आहिनि ऐं ख़ुदि मुंहिंजा फैमिली जा मेंबर आहिनि, त उहे सभु उन्हनि जो बहरहाल ज़ोर आहे त तव्हां पीपल्स पार्टी खे माना ज्वाइन करियो। पर हाणे सम्झो था त व्यूअर्स खे ब्रेकिंग न्यूज़ मिलंदी सर, हाणे इहो त बहितर ख़ुदा थो सम्झे। अञा बि ॾिसो सियासत जी आख़िरी लम्हे ताईं ख़बर न हूंदी आहे। हा, पर हाणे असुल ॻाल्हि आहे त असां बुनियादी तरह सां मज़हबी घराणे जा माण्हू आहियूं,
ऐं इख़्तिलाफ़ असांजो को ज़ाती त उहो को न को आहे, न को असांजी को एतिरो मामिलो आहे। बिल्कुलु सर। हिकिड़ो फ़क़ीराणी गादी आहे, 4 दोस्त अहिड़ा अञा आहिनि जेके असां सां मोहबत ऐं अक़ीदत बुज़ुर्गनि जे करे रखनि था। उन्हनि जी फलाह बहबूद लाइ पीपल्स पार्टी जा बि जेके माण्हू आहिनि उते जा, ख़ासि तौर ते थरपारकर वग़ैरह जा, जिते असांजी ज़्यादा वोट बैंक आहे, उन्हनि जो इहो ई आहे त माना जेकॾहिं सरहंदी अचनि था त उन सां माण्हुनि खे शायदि आम माण्हुनि सां राब्तो ऐं रिलीफ वधीक मिली सघे थो। तमामु ज़बरदस्त। त सर हिकिड़ो ॿ सवाल करे प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं। ऐं व्यूअर्स हिकु भेरो ॿीहर चवां थो त अगरि तव्हां दोस्तनि जो को सवाल हुजे या को मैसेज साईं खे ॾियणु चाहियो त कमेंट सेक्शन में उहो मैसेज उहो सवाल करे सघो था। सर आख़िरी हिकिड़ो ॿ सवाल तव्हां सां कंदुसि मां। पीरी मुरीदी ज़ाहिरी आहे, हींअर थोरो तब्दील बि थी वई आहे ॾिठो वञे त। मुरीद हिकिड़ो तबिको आहे जेको कुझु इलाही अॻियां वधी वेंदो आहे इन्हनि शयुनि में। ज़ाहिर आहे उहे वरी मुर्शिदनि जो बि हिकिड़ो अहिड़ो तबिको आहे जेको हिकिड़े अलॻि तरह सां ख़राफ़ात उन्हनि शयुनि में अची मुरीदनि खे पंहिंजे पाण ॾे खिचण था चाहिनि। उन जे बारे में कुझु ॿुधाइजो त हीउ भला थिए छा पियो ऐं इन्हनि शयुनि खे ख़तमु कीअं कजे। जी वॾी महिरबानी, ॾाढो ज़रूरी इहो सुवालु आहे, ख़ासि तौर ते हिन वक़्तु सिंध में। जी जी। मुंहिंजे ख़्याल में त जेका लादीनियत वारो टोलो आहे जी, उन पीर साहिबनि जे जेका ग़लति हरकतूं या कुझु किरदार आहिनि, उन्हनि जे करे जुमिले किरदारनि ऐं पीरनि जी शख़्सियतुनि ते हमलावर थियनि था। जीअं मिसाल राणीपुर वारो वाक़ियो थियो। जी जी जी। त हाणे उहो त हिकिड़े फ़र्द जो हो, पर गारियूं असां सभिनी पीरनि खाधियूं। ऐं हालांकि आउं हिकिड़ो अदबी ज़हन जो माण्हू आहियां, असां त उन ते खुली लिखियो बि ऐं ॻाल्हायो बि। मूंखे पाण अफ़सोस थियो त कंहिं बि छो त मशाइख़ जे अॻुवाणी जी हैसियत सां उन वक़्तु मूंखे इन ते माना, हालांकि मूं पंहिंजा कमेंट्स फेसबुक ते, उहो ॾाढो मुंहिंजो हिकिड़ो हवेलियुनि जे हवाले सां हिकिड़ो शेयर हो, तमामु घणो वॾी तइदाद में माण्हुनि उनखे शेयर कयो। पर असुल ॻाल्हि इहा आहे त बुज़ुर्ग जॾहिं हिते आया हुआ त उहे दुकान खोलणु कोन आया हुआ, उन्हनि हिते अलाह सां माण्हूअ खे मिलाइण लाइ आया हुआ। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात, जीअं क़ुरान में फरमायो आहे त नबी सिद्दीकीन, नबीन सिद्दीकीन, शुहदा ऐं सालिहीन जेके उहे हिकिड़ो तरतीब आहे त जेको कमु नबीअनि जो आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ मुकमल थी वियो, माना बंदि थी वियो, उहो सिलसिलो उन पैगाम खे अॻिते वधाइण लाइ हिकिड़ी बिल तरतीब सॼो सिलसिलो हलियो। सही। तसव्वुफ़ जी माना आहे अंदर जी सफ़ाई, पाकाई, इंसान खे अल्लाह ऐं अल्लाह जी क्रिएशन सां माना मोहबत पैदा करणु, नफ़रत न पैदा करणु। अवां ॾिसो त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह लखे माण्हू मुस्लमान कया। जेकॾहिं उहो नफ़रत करे हा, भाकुर ऐं गिराटड़ी न विझे हा, त मुंहिंजे ख़्याल में त उहो अलाह अव्हांखे नेकी ॾे, एतिरे वॾी तरह माण्हू मुस्लमान कोन थियनि। ऐं उन्हनि पंहिंजे इल्म सां रूहानी जेको हू, हुननि पंहिंजे रोज़नि जो घणो तइदाद, रोज़ो घणो रखणु, रातियुनि जो उथी जाॻणु। छो त क़ुरान ऐं अल्लाह जे रसूल फरमायो आहे त उथो, जाॻंदा रहो, रातियुनि जो उथी नफ़िल पढ़ो, क़याम करियो, त अल्लाह तबारक व तआला तव्हांखे मक़ाम महमूद ते बि पुॼाए न सघे। ऐं उन खां पोइ जॾहिं अल्लाह तो चए त जॾहिं नवाफ़िल सां मुंहिंजो क़ुर्ब हासिलु करे वरितो त पोइ अव्हां जो हलणु फिरणु, ॾिसणु वासण जूं तमामु समातूं, कुवतूं अव्हां जूं आऊं थी वेंदियूं। बिल्कुलु। सो मुंहिंजा साईं ॻाल्हि दरअसल इहा आहे त इन शइ खे वक़्त सां, हाणे अव्हां ॾिसो त जेके असुल गादियूं आहिनि, इहा अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, बहसियत पाकिस्तान मर्शिया ख़िताब काउंसिल जे मरकज़ी सदर जी, त उन्हनि पूरनि गादियुनि में 200 सालनि में तव्हांखे अक्सर गादियुनि में को आलिम दीन नज़र कोन्हे। दीन खां परे रहणु, उर्स जेके लॻंदा हुआ जिन ते माण्हुनि, उहे मेलनि जी शिकिल इख़्तियार करे विया। सही आहे। जंहिंमें ॻाइण ऐं उहो जेके घणियूं ताक़तवर दरगाहूं मशहूरु हुयूं, उहे हिननि औक़ाफ़ वारनि खे ताक़त ॾेई कयो। सो लिहाज़ा तसव्वुफ़ जी हिकिड़ी हद आहे। अल्लाह तबारक व तआला, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे पंहिंजी उम्मत खां 2 शयुनि जो परेशानी लाहक़ आहे। हिकिड़ी इहा
त किथे मुंहिंजी उम्मत निमाज़ न छॾे नमाज़ न छॾे, ऐं ॿी इहा त मुंहिंजी उम्मत किथे क़ब्र जी पूॼा खे न शुरू करे। पूॼा न छॾे। ही बुज़ुर्गनि जो नज़रियो जी, आहे, सर। ही महिनत आहे। मिसाल अॼु बरे सग़ीर में मुजद्दिद अल-फ़िसानी हिकिड़ो नज़रियो ॾिनो, दो क़ौमी नज़रियो, जंहिंजे बुनियाद ते अल्लामा इक़बाल हिन मुल्क खे नज़रियो ॾिनो ऐं मुस्लमान खे नज़रियो ॾिनो। ॿ क़ौमी नज़रिये ते बुनियाद ते पाकिस्तान जो वजूद थियो। बिल्कुलु। त ही त सूफ़ी इहो कोन्हे त गणठा विझी ताड़ियूं हथ में खणी वॼाइण वारा घटार वठी न करियो। समाज जो साईं असुल छा आहे? समा को बि जेकॾहिं न समा में साज़ में अलाह हुजे हा त मंगणार मीरासी जेके आहिनि उहे त सभु वजद में हुजनि। न, इहा उन रूहानी शख़्सियतुनि जो असरु हो जो जॾहिं उहे महफ़िल में अची वेठा थिए त इहे साॻियनि साज़नि जेको आहे माण्हूअ खे रब सां वासिल करे छॾियो। त इहो असुलु उन शख़्सियत जो असरु आहे जिन खे अॼु असां ॿियनि पासे वठी विया। असांजा ख़ुदि सिलसिला आलिया नक्शबंदीअ जी शकिल फिटी वई आहे। हर जॻह ते वञूं असांजे सिलसिले में ज़िक्र बिल ज़हर मना आहे। ऐं कंहिंजा नाला कणा चवंदा बुग़्ज़ में थो खणे या छा, पर हाणे हक़ीक़त इहा आहे त अॼु तमामु नक्शबंदी सिलसिला पंजाब में सिंध में उहो वॾे सिर साॻियूं उहे पकड़नि। इहा शइ असांजे सिलसिले में कोन्हे। ऐं न ॻाइणु हो, न वॼाइणु हो, न इहे मेला मलाखड़ा, न नई ख़ुदा पनाह ॾे खदड़नि नई छोरनि जो हिननि जो को मामिलो हो। हालांकि हिननि मेलनि मां सकाफ़त जो केॾो उजागरी आहे। बिल्कुलु। अवां ॾिसो त दुकानदार खे रोज़गार मिले थो। बिल्कुलु सही। अवां ॾिसो त इन साॻे मेलनि में अव्हां खे जेके सर्कस वारा आहिनि उन्हनि खे मिले थो। लिमिट में का बि इन जी मना कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा आयशा सिद्दीक़ा पंहिंजे पुठियां बीहारे हबशियुनि जो रक़्स ॾेखारियो आहे, कोन्हे न, इन खां मना कोन्हे, पर हर शइ जी हिकिड़ी हद आहे, उन खे फॉलो करणो आहे। सो लिहाज़ा पीरी मुरीदी अल्लाह सां वासिल करण जो नालो आहे, इंसान ज़ात सां मुहबत जो नालो आहे, बिना कंहिं फ़र्क़ जे अलॻि निशस्तूं ठाहिण, अलॻि खाधा इंतज़ाम करणु। असांजे हवेलियुनि में अॼु बि साईं अलॻि खाधो कोन थो, हिकिड़ो बोर्ड ठहंदो आहे, माण्हू ईंदा आहिनि वधाई ॾींदा आहियूं पाणी विझी, असांजी कोशिशि तमामु ज़बरदस्त। मटियारी में माशाल्लाह कॉन्फ्रेंस कुझु तव्हां जूं थियूं हुयूं, आलमी अमन कॉन्फ्रेंस, ॿियूं बि कॉन्फ्रेंस थियूं हुयूं। छा था सम्झो उन्हनि कॉन्फ्रेंसुनि जी कामयाबी केतिरी हुई ऐं उन जा नतीजा कहिड़ा निकिता आहिनि? इहो तमामु सुठो तव्हां सवाल कयो। असां 2013 खां इहो सिलसिलो शुरू कयो। पाकिस्तान मशाइख़ इत्तेहाद काउंसिल जे प्लेटफॉर्म तां मशाइख़ आलमी मशाइख़ अमन कॉन्फ्रेंस, उन पूरी दुनिया मां, हिंदुस्तान मां हिकु दफ़े त ॿियनि मुल्कनि मां बि काफ़ी असांजा गॾिया, पर पोइ हिंदुस्तान पाकिस्तान जे तालुकात ख़राबु हुजण जे करे मामिलो थियो। बाक़ी ॻाल्हि इहा आहे त असां पीरनि जा जेके हिते गॾु थियासीं उन में अक्सर असीं विचोले क्लास जा पीर हुआसीं जिन वटि कोई एॾो वॾो सरमायो न आहे, मिडिल क्लास। हाणे उहो पीर वीचारो पंहिंजा हड़ऊं वड़ऊं एतिरो करे सघे थो उन कॉन्फ्रेंस में हज़ारों रुपया ख़र्च करे अचे। ऐं जीअं त अक्सर पीर वठण जा शौक़ीन आहिनि, ॾियण जा शौक़ीन आहिनि, लिहाज़ा इहा शइ बि असांजो हिकिड़ो मसइलो आहे। पर उन हूंदे बि इज्तिमाई त पीर साहिब इंसान दोस्त आहिनि, चाहे भले हेॾियूं ॾाढ़ियूं हुजनि, चाहे हेॾियूं मुछूं हुजनि, ॾाढ़ी न हुजे, पर माण्हू उन्हनि जी इज़त हिकिड़ो त निस्बत जे करे कंदा। असां जेकी कॉन्फ्रेंसूं कयूं उन जा ॿ नतीजा निकिता। हिकिड़ो त केतिरनि दरगाहुनि ते अॼु मेलनि सां गॾोगॾु उर्स जूं तक़रीबातूं गॾु थियनि थियूं, माना हाणे उते मज़हबी जलसा थियनि था। नंबर ॿी ॻाल्हि इहा त औकाफ़ जी जिन ते गुंडागर्दी हुई कुझु दरगाहुनि ते, उन्हनि दरगाहुनि ते असांजे इत्तेहाद ऐं इन्हनि कॉन्फ्रेंसुनि जे करे थियो। जेकॾहिं हुकूमत वक़्तु चाहे उहा कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ हुजे, हुकूमत हुजे, उहा इन शइ खां हटी करे जेकॾहिं हिन अमुन जे लाइ, आलमी अमुन जे लाइ, छो त हर 10 माण्हुनि मां 7 माण्हू कंहिं न कंहिं सिलसिले जा मुरीद आहिनि, बिल्कुलु कंहिं न कंहिं। जेकॾहिं न 7 माण्हू अवां सां अमुन मोहबत भाईचारे में ऐं हिननि जेके तजुर्बा कया उहे सभु नाकाम थी विया। लिहाज़ा वक़्त जे हुक्मराननि खे घुरिजे त आलमी मशाइख़ लेवल ते कॉन्फ्रेंसूं उन जी हुकूमत पुष्ट पनाही करे ऐं सुठनि माण्हुनि खे, हाणे असांजी हुन में डिमांड छा हूंदी त बाबा तदरीसी किताबनि में सूफ़िया किराम जा सबक़ शामिल कया। असांजी हुते छा हुई त औकाफ़ खातो जेको हुते गंदगी थो करे,
माना गुल जेको मज़ार ते विझो त उहो वापसि खॼो वरी थो विकिणे उहो उते ई ख़ुराफ़ात में उते जेके चंदा पेतियूं आहिनि उन चंदा पेतियुनि में जेका पैसो थो जमा थिए उहो पैसो जी जेका बि टीम ठाही वञे उन में गादी नशीन जेको आहे उन खे ऐं शहरी जेके सुठा किरदार जा हुजनि इख़लाक़ वारा उन्हनि खे बि शामिलु कयो। असांजी डिमांड इहा हुई त माना अव्हां जे आमदनी जो घटि में घटि 50% उहो इन सूफ़ी जी तइलीमात ते ख़र्चु कयो वञे त अमन थी वेंदो न। सिंध हूअं ई जाम साकी मरूम चवंदो त सिंधी माण्हू जी खोटाई कबी त अंदरां सूफ़ी निकिरी पवंदो। असीं बज़ाते ख़ुदि सिंध जो माण्हू सूफ़ी आहे। पंजाब में इंतिहा पसंदी हिते ॾिसो कलंदर सरकार ते बम ब्लास्ट थियो माण्हुनि हुनखे क़बूल ई कोन कयो ऐं उन जे जनाज़े में उन मोहलनि में नॉन मुस्लिमनि जा जनाज़ा माना मालूम थियो त दरगाहूं ई वाहिद वञी रहियूं आहिनि जिन ते उन्हनि जो फ़िरक़ो मज़हब ज़ात नंग नसुल कोन थो पुछो वञे न त मस्जिदूं असांजो त ॾिसो था विराइजी वियूं बिल्कुलु सही। सो लिहाज़ा हिन अमुन जे लाइ असां इन में आउं सम्झां थो त कामयाबु विया आहियूं। ॿी जेका असांखे थी उहो हुयो त हम ख़्याल जेके पीर हुआ जेके अमुन जे लाइ कमु कनि उहे असीं सभु गॾिजी पियासीं। पहिरियों मरहलो असीं सम्झूं था असां हुन में तय करे केतिरियूं सर कॉन्फ्रेंसूं तव्हां जूं थी गुज़रियूं आहिनि सर? साईं 8 कॉन्फ्रेंसूं थियूं माशाअल्लाह। इनखे मुस्तक़बिल में बि इंशाअल्लाह ताला हींअर जेको आहे सो असां वरी मार्च में इहो असां मार्च में अचे थो रमज़ान शरीफ़ सो लिहाज़ा मार्च खां पोइ इनखे इरादो आहे करण जो वरी ॿीहर ऐं उन में असां वटि पहिरीं जेका असां 2015 में जेका असांजी कॉन्फ्रेंस थी हुई न 2013 में 14 में उन 13 ऐं 14 में पहिरीं कॉन्फ्रेंस में असां वटि 1500 जे क़रीब पीरनि जी शिरकत थी माशाअल्लाह तमामु ज़रूरु। ऐं उन में उन खां पोइ इहो छो त हाणे वसाइल खपनि उन जी राइश ऐं आउं सम्झां थो त सिंध में अॼु बि 400 500 600 ताईं असांजी कॉन्फ्रेंसुनि में पीर साहिब अचनि था ऐं उहे गादियुनि वारा ऐं तमामु सिलसिलनि जा ईअं न त उहो कादरी बुज़ुर्ग नक्शबंदी बुज़ुर्ग चिश्ती बुज़ुर्ग सरवर्दी बुज़ुर्ग उन्हनि जूं हेठियूं शाखुनि वारा बुज़ुर्ग उहे बि सभु अचनि था। सर ज़ाहिर आहे एतिरी वॾी कॉन्फ्रेंसूं थींदियूं आहिनि इन जो भला ख़र्च हिसाब किताब खाइण पीअण ऐं सम्झां थो इलाही ख़र्च भई सरहंदी जमायत खे जस हुजे अच्छा सर अलाह हुनखे ख़ुशि रखे लखनि जो ख़र्च जेको उन ज़माने खां वठी असीं कंदा पिया अचूं हर साल थिए थो उन ना ॾिसो हीअ असांजी दरगाह केॾी पुराणी अंदाज़ जी शानदार पंहिंजे इमारत ठहियल आहे जी पर हींअर इन जी सॼी मरम्मत ते 1 करोड़ जे क़रीब ख़र्च आयो मूं पाण मुंहिंजी जमायत जे ताउन सां कयो। मक़सदु चवण जो त इहे सभु असांजी सरहंदी जमायत मुरीदी आहे जेका शाबस आहे उन्हनि खे त उहे इन फ़िक्र खे पसंदि कनि था ऐं मक़ामी सतह तां शहर मां बि असांखे का सपोर्ट न आहे न असां कॾहिं घुरियो आहे पर पाणा ॼाणी हिकिड़ो जीअं थियो न मस्जिद में माण्हू वञो हरूभरू सुञाणप कोन्हे तॾहिं बि वञो पैसा ॾियो असीं हेॾो वॾे कॉज़ लाइ कमु करियूं था ऐं मुंहिंजे ख़्याल में त एॾी वॾी असांखे हिन जी मोट मिलियल आहे साईं जो असांजे हिते रुगो कोन थी कॉन्फ्रेंस पोइ हितां जॾहिं असां शुरूआत थी त भिटाईअ ते 3 कॉन्फ्रेंसूं थियूं माशाअल्लाह सचल ते 2 कॉन्फ्रेंसूं थियूं ज़बरदस्त अवांखे सैदी मूसाणी ते कॉन्फ्रेंसूं थियूं का हुकूमती सपोर्ट न हुई उनखे कुझु कोन हुई वकार लतीफ़ी उते पाण वीचारे ख़र्च कयो अच्छा सचल सरमसदार ख्वाजा अब्दुल हक पाण ख़र्च कयो माशाअल्लाह के बि पीर असांखे तव्हांजे तरफ़ां इहा साईं उन्हनि माना हिकिड़ो मैसेज वियो जो उन्हनि कराई न इहे शयूं हा उहे त सभु असीं तनज़ीम में त गॾु हुआसीं न पोइ हाणे त वकार लतीफ़ी हलियो वियो अमेरिका ऐं ख्वाजा अब्दुल हक कैनेडा हलियो वियो आहे ऐं ॿियो इहो आहे त कुझु शयुनि ते लाज़मी आहे इख़्तिलाफ़ थी वञनि था तनज़ीम में ज़रूरु कुझु मामला हेठि मथे थींदा कॾहिं अप कॾहिं डाउन पर बहरहाल इहे सभिनी ख़ुदा करण जी ॻाल्हि कबी त जेके बि कॉन्फ्रेंसूं थियूं सवाइ हिकिड़ी कॉन्फ्रेंस अब्दुल्ला शाह गाज़ी ते थी हुई जेका अब्दुल्ला शाह गाज़ी औक़ाफ़ वारनि कराई हुई बसि उहा माना अलाए छा थियो असां विया हुआसीं 50-40 पीरियड में असांजी तनज़ीम जो किरदारु महिनो हाज़िरी भरे अब्दुल्ला शाह जी आयासीं बाक़ी ॿियो थियो ख़ैर तमामु आख़िरी सर नौजवाननि खे को मैसेज तव्हांजे तरफ़ां ॿुधाईंदो ॾिसो साईं आउं हमेशह हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त मुंहिंजो मासाद PI में जॉब कंदो आहे हाणे मुंहिंजे खां नाओ रिटायर बि थी वियो हूंदो उन जो त आउं जॾहिं पहिरियों दफ़ो बर्तानिया वियुसि त मूं उते ॾिठो त जेको बि माण्हू स्टॉप ते आहे पार्क में आहे जे ॿार रांदि पिया कनि त हुननि जा वालदेन बेंच जी हिकिड़ी कुन ते संदसि ज़ाल हिकिड़ी कुन ते हमरा पाण किताब पियो पढ़े बस स्टॉप ते किताबनि जा ढेर जेसीं बस अचे
तेसीं ताईं किताब पियो पढ़े वरी वञनि असां वटि त किताब ई खजी वञनि ऐं रदीअ में माण्हू वञी विकिणंदा बुख जे सूरां जेका हुकूमत हुन हाल कयो आहे माण्हुनि जो पर मक़सदु चवण जो तॾहिं चई मूं हुन अंग्रेज़ हिकिड़े खां पुछो आउं चई नौजवान हुउसि त मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त हीअं हर वक़्तु जिते वेठा आहियो पढ़ो पिया तॾहिं हुन चयो त असांजी जॾहिं अञा 7 साल 8 साल जा असीं थींदा आहियूं त हाणे असांजी जॾहिं मैच्योरिटी माना पढ़ण वारी हाणे शुरू थी थिए त उमिरि त असांजा माइट असांजे अॻियां पूरी दुनिया जो नक्शो खोले रखंदा आहिनि पोइ चवंदा आहिनि त असां जेको आहे सो हिन मुल्क ते डायरेक्ट हिन मुल्क ते इनडायरेक्ट असीं हुकूमत कंदासीं पोइ उते इनकलाब आया मज़हबी इनकलाब आया माशी इनकलाब आया इक़्तिसादी इनकलाब आया ऐं क़ौमी इनकलाब आया ऐं आस्ते आस्ते असीं सुकड़जी वरी वञी वापसि बर्तानिया ते बीठासीं माइट असांखे सम्झायो त जेकॾहिं बि वरी ॿीहर पूरी दुनिया ते पंहिंजी हुकूमत चाहियो था त तव्हांखे पढ़णो पवंदो मुंहिंजो पंहिंजे नौजवान नसुल खे इहो आहे त दीन जी बुनियादी तइलीम ऐं मौजूदा हाज़िर दौर जी तइलीम इहे तइलीम खां सवाइ को हिते असांजो वॾेरो सियासी वॾेरो ख़ासि तौर ते कोशिशि करे ॿार खे जाहिल पियो रखे ऐं इन लाइ न पियो त नौकिरी आहे यहूदी चवंदा आहिनि जिन जेके अॼु पूरी दुनिया खे तबाह करे वेठा आहिनि उहे चवंदा आहिनि त उहो माइट पंहिंजे औलाद सां दुश्मनी थो करे जेको पढ़ाए त थो पर हुनुर नथो सेखारे त मुंहिंजा दोस्तो असां पंहिंजे नंढी टही खे ख़ासि तौर ते हिकिड़ो तइलीम ऐं ॿियो पंहिंजे रोज़गार हुनुर ॾांहुं तवजो ॾियनि पंहिंजनि माइटनि जो क़दुरु कनि इज़त कनि छो त इहे रिश्ता वरी असांजो बाबा खे 33 साल थी विया आहिनि पर ख़ुदा जो कसम त हिकिड़ो ॾींहुं बि विसारे कोन सघे हीअ अज़ीम रिश्ता हूंदा आहिनि उन्हनि जी शफ़क़त मुहबत जिन रोडनि ते माण्हू सुता पिया आहिनि उन्हनि खां पुछो त उन्हनि खे क़दुरु हूंदो सो मुंहिंजे नौजवाननि खे सिर्फ़ु इहो आहे त तइलीम सभ खां ज़ेवर आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहो ई हुकुम कयो दुनिया जे सभिनी आयल इल्मु माण्हुनि अॼु ॾिसो ऐं ज़ात जे चकर में सैयदनि पीरनि खां वधीक आलिमनि जी इज़त माण्हू कनि था बिल्कुलु इल्म जे करे उन जो इहो कोन आहे त सोलंगी आहे जंहिंखे सोलंगी खे शायदि को सैयद भर में बि विहारण नथो चाहे पर आलिम आहे त उहो सोलंगियुनि जा हथ पियो चुमे सही त असुल ज़ात ते ॾात कोन्हे ऐं इल्म खे इज़त आहे ऐं कामयाबी बि जीअं मूं अॻे अर्ज़ु कयो तॾहिं आहे माशाअल्लाह व्यूअर्स ज़ाहिर आहे साईं जिन सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे त ॻाल्हि त डिघी थींदी वेंदी पर अॼु जो प्रोग्राम हिते ई ख़तमु था कयूं इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजे यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो अल्लाह हाफ़िज़